डीसी मठियारी अदनान रशीद सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एहतिजाज कंदड़नि जो मुतालबो ज़िले इंतज़ामिया वटि अॻुवाटी तस्लीम करे चुकी हुई त असां उडेरो लाल स्टेशन जी यूनियन काउंसिलनि में बीठल बरसात जो पाणी निकाल करण लाइ डीज़ल ऐं मशीनूं फ़राहम करे रहिया हुआसीं, पर थोरी ग़लतफ़हमी जे करे इहो सभु कुझु थी वियो। डीसी मठियारी अदनान रशीद चयो त असां हिन वक़्तु तेल ऐं मशीनूं देही सतह ते ॾेई रहिया आहियूं ऐं हर देह खे जेतिरियूं मशीनूं ऐं तेल घुर्बल हूंदो उहो ॾिनो वेंदो। हुन चयो त पाणी कढाइण जी निगरानी असांजे तपेदारनि वटि हूंदी। हुन चयो त केरु फ़िक्रमंद न थिए, समूरनि इलाइक़नि मां बरसात जो पाणी कढाइण लाइ एमएनए मखदूम जमील ज़मा ऐं रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर जूं सख़्त खां सख़्त हिदायतूं आहिनि त पहिरीं फ़ुर्सत में यूनियन काउंसिल उडेरो लाल स्टेशन जे समूरनि देहनि मां फौरी तौर ते बरसात जो पाणी कढायो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।